सामईन तव्हां ॾिसी रहिया आहियो सोशल मीडिया सेंटर सिंध। अफ़सोसनाक ख़बर खां आगाही ॾींदा हलूं। ॾेई शहर जे वेझो मेणा जो रहवासी पोरियत 18 सालनि जो नौजवान सावण पुट राणो मल मेघवाड़ ग्वादर बलोचिस्तान में एसी कोच ऐं ट्रैक्टर जे आम्हूं साम्हूं एक्सीडेंट में फौत थी वियो आहे। रोड हादसे में फौत थियल नौजवान सावण मेघवाड़ गुज़िरियल 7 महीना अॻु मज़दूरी लाइ ग्वादर बलोचिस्तान वियल हो, जेको अॼु सुबुह सवेर वापसि ट्रैक्टर में सवार थी मेन स्टॉप तरफ़ अची रहियो हो त आम्हूं साम्हूं एसी कोच ऐं ट्रैक्टर विच में ख़तरनाक रोड हादसो थी पियो, जंहिंमें हू तॾे ते ई फौत थी वियो। संदसि वारसनि ॿुधायो त असांजे फ़ौती नौजवान सावण जी 1 महीने बैदि शादी पिणु रिथियल हुई। फ़ौती जो लाश कराची खां संदसि अबाणे ॻोठ मेणा आंदो पियो वञे। अहिड़ी इतला मिलण ते संदसि घर में कोहराम मतल आहे। रिपोर्ट ग़ुलाम मुश्तबा खोसो, प्रेस तर्जमान, सोशल मीडिया सेंटर सिंध, ॾेई शहर।